नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कैंप ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो खाई रोड ते धरणे जो केस राजड़ बिरादरी ते दाख़िल कयो वियो। सरकारी फरियाद ते 27 ॼणनि खिलाफ़ दहशतगर्दी जे एक्ट तहत केस दाख़िल थियो आहे। गुज़िरियल ॾींहुं खाई थाणे जी हद में ॾिंग मोरी स्टाफ ते काठोड़े जे ज़मीनदार मुबीना फायरिंग जे वाक़े में मुलविस गिरफ़्तारी लाइ मेन रोड ॾिंग स्टाफ ते राजड़ बिरादरी जे माण्हुनि पारां एहतजाज धरणो हयो वियो, जंहिं बाद अहमद मरी, ज़ाकिर मरी समेत मरी माण्हुनि जे 4 माण्हुनि ते केस दाख़िल थियो आहे। इन बाद मरी बिरादरी जे माण्हुनि पारां राजड़ बिरादरी जे जंहिंमें ज़मान राजड़, मूसा राजड़, मोहम्मद शाह राजड़, अहमद राजड़, शेर मोहम्मद जी फरियाद ते केस दाख़िल थियो है। इन बाद खाई थाने जी पुलिस रोड ब्लॉक करण ते सरकारी फरियाद ते ASI पारां ज़मान, अहमद, शहबाज, मूसा, मौला बख्श समेत 7 नामज़द ऐं 20 अणॼातल माण्हुनि ते दहशतगर्दी जे एक्ट तहत खाई थाने ते केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिब दाख़िल थियल केस में अञा ताईं गिरफ़्तारी अमल में न आई है। पुलिस जो चवणु आहे त केस में नामज़द माण्हुनि जी गिरफ़्तारी जे लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणण जो सिलसिलो जारी है।